ॿ दोस्त विया क़ब्रिस्तान ते। उते हिकिड़े ॾिसी क़ब्रिस्तान खे चयो, एतिरी तो में ख़ामोशी छो आहे ए क़ब्रिस्तान? माण्हू त पंहिंजी जान ॾींदा आहिनि तोखे आबाद करण जे लाइ। वरी ॿिए दोस्त ॾिसी चयो, केॾी न पुरसुकून जॻहि आहे क़ब्रिस्तान, न झेड़ो न ई नफ़रतूं न गिलाऊं ऐं न का वॾाई आहे। कहिड़ो बि वॾो माण्हू हुजे, को सरदार हुजे, करोड़पति हुजे, उहो अंदरि एसी बि नथो हणाए सघे, क़ीमती बिस्तरो बि नथो खणी वञी सघे ऐं पंहिंजे लाइ का सहूलियत बि नथो करे सघे। हेतिरी मिल्कियत जे हूंदे बि इहो ई प्लाट आहे जिथे को फॾो बि नथो करे सघे, को लिखत बि नथो ॾेई सघे त मुंहिंजी लिखत आहे ऐं मूंखे 20 गज़ खपनि। वाहिद प्लाट इहो ई आहे क़ब्रिस्तान, जिते हर कंहिंखे हिकु जेतिरो प्लाट मिलंदो आहे। न उते पाणी जी सहूलियत, न बिजली जी सहूलियत, कंहिंखे बि न, ऐं मिटी बि सभिनी खे हिकु जहिड़ी। वाहिद प्लाट इहो ई आहे क़ब्रिस्तान, जिथे हिसाब ई कोन्हे को, हर कंहिंखे हिकु जेतिरो प्लाट मिलंदो आहे। केर बि उते न आहे ईअं चवंदो आहे हीउ सरदार आहे हिन खे 20 गज़ जो, को बि ईअं न आहे चवंदो बाबा हीअ मरा असांजो करोड़पति हो हिन खे 30 गज़ जो, को बि ईअं न आहे चवंदो। हर को चवंदो आहे भाउ ॾिसो हे 2 गज़ ऐं 2 गज़ हिन खे ॾियो, बसि जेतिरो पाण आहे। उते उन जा पुट, उन जा पोयां का बि सहूलियत नथा करे सघनि, न हंध जी, न बिस्तरे जी, न खट जी, न पलंग जी, न एसी, न पखो, न बिजली, न पाणी, कुझु बि उहे ॾेई नथा सघनि हिन खे। चवंदा न त जंहिं कफ़न ठाधो उन खपाए छॾियो, ऐं जंहिं वरितो उन पातो ई न, ऐं जंहिं पातो उन वरी वरितो ई कोन। ज़िंदगी इहा ई आहे। असां सिर्फ़ु वॾाई पिया था कयूं त हे प्लाट मुंहिंजो आहे, हे ज़मीन मुंहिंजी आहे। क़ब्रिस्तान में त हर कंहिंखे हिकु जेतिरी जॻहि थी मिले। उते त यानी कि को बि नथो चवे ईअं त मूंखे त सवाइ इहो ज़मीन। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त पोइ लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।